सिंध में 5 ॾींहनि खां मुसलसल बरसात तबाही मचाए छॾी। कराची जे मलीर, कायदाबाद, गुलशन हदीद, पिपरी में वस्कारो, शाला फैसल, बलोच कॉलोनी, कोरंगी, मैरान टाउन में बरसात। हैदराबाद में वक़्फ़े वक़्फ़े सां जारी बरसात इंतजामिया जी पत वाइकी करे छॾी। कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, DIG बोर्ड ऑफ रेवेन्यू, एंटी करप्शन समेत केतिरियूं ऑफिसूं पाणी हेठि। मीरपुर ख़ासि शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते हर तरफ़ पाणी पाणी। कारोबारी मरकज़नि ऐं रिहायशी इलाइक़नि में ज़िंदगी मफ़लूज। लाड़काने, ठटे, बदीन, सजावल में वस्कारो। कंधकोट, कंबर, शहदादकोट, मटियारी, टंडियालयार, मिठी, दोदापुर ऐं ॿियनि शहरनि में बरसात। डिगड़ी ऐं झंडोमरी में बरसात सबबि केतिरा ई कचा घर ड्रही पट। सामुंडी तूफ़ान जो ख़तरो बरक़रार। इलाइक़े मां लेड प्लान जो सिलसिलो शुरू। मौसमियात खाते सामुंडी पट्टी में तूफ़ान जो अलर्ट जारी करे छॾियो। संभे में 4 सबबि ठटे, बदीन ऐं सजावल जो सामुंडी पट्टी मां वॾे पैमाने ते ॻोठाणनि जी लेड प्लान शुरू। नए गाछ समेत मुख़्तलिफ़ नदियुनि जे पाणिनि काछे में तबाही मचाए छॾी। नई काछे में पाणी जी सतह 23 फुट ताईं पहुचण सबबि ॻोठ सियो जमाली जा केतिरा ई घर पाणी हेठि। खीरतर जी जबलू पट्टीअ में नए जे पाणी बि तबाही मचाए छॾी। काछे जो ज़मीनी राब्तो काटा मंचडनि में 4 सबबि FP बचाव बंद ते बि दबाव बरक़रार। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 5 दहशतगर्द मारिजी विया। गुजरात लाते केट, ज़ोब ऐं पंचकोर में दहशतगर्दनि ख़िलाफ़ सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 3 दहशतगर्द ज़ख़्मी। ISPR जो चवण आहे त सिक्योरिटी फोर्सेस गुजरात लाते दहशतगर्दनि जे ठाकनि ते कार्रवाई कयूं आहिनि। 26 अगस्त ते दहशतगर्द हमलनि जे पस मंज़र में कार्रवाई कई पई वञे। बलूचिस्तान जो अमन ख़राब करण जूं साज़िशूं नाकाम बणाई वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त बलूचिस्तान में नफ़रत जो बिज पोखींदड़नि खे लिकण जी जाइ बि न मिलंदी। दहशतगर्दनि खे परॾे मां मदद मिली रही आहे। मुल्क दुश्मननि खे इबरत जो निशानो बणाए वेंदो। दहशतगर्द ऐं कुझु परॾेही अंसर गॾिजी बलूचिस्तान में नफ़रत जा बिज पोखे रहिया आहिनि। बलूचिस्तान में सरफराज़ बुगटी हुकूमत साराह जोॻो कमु करे रही आहे। पाक फौज जा ऑफिसर ऐं जवान ॾींहं राति दहशतगर्दनि जो पीछो करे रहिया आहिनि। पाक फौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे वफ़ाक़ी सरकार ऐं सूबाई हुकूमत जी मुकमल हिमायत हासिल आहे। बलूचिस्तान में दहशतगर्दी शंघाई सहकारी तंज़ीम जो इजलास मुलतवी करण जी साज़िश आहे। बलूचिस्तान में 26 अगस्त ते थियल दहशतगर्द हमला आम न आहिनि। रियासत खे क़बूल न कंदड़ दहशतगर्द आहिनि। रियासत ख़िलाफ़ कार्रवाई कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। दहशतगर्दनि सां के ॻाल्हियूं न थींदियूं ऐं फितने खे चिथियो वेंदो। एपेक्स कमेटी रियासत खे न मञींदड़नि सां सख़्ती सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। दहशतगर्दी में मुलविस कंहिं बि टोले खां रिआयत न थींदी। दहशतगर्दनि ऐं मददगारनि खे सिर जो जवाब पत्थर सां ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नकवी। खारपुर में बासरनि तरफ़ां नौजवान जूं मुछूं ऐं ॾाढ़ी कूड़े तज़लील। वेश्याणु तशद्दुद। मुतासिर नौजवान जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। ऐं पाकिस्तान ऐं बांग्लादेश में ॿी टेस्ट मैच जी राउंड बरसात सबबि मुलतवी। रावलपिंडी में मुसलसल बरसात सबबि टॉस ई न थी सघी।